अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला खातमिर रसूल वल अंबिया अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल या अय्युहन्नासु क़द जाअकुमुल हक़्क़ु मिर रब्बिकुम फमन इहतदा फइन्नमा यहतदी लिनफ्सी वमन ज़ल्ल फइन्नमा यज़िल्लु अलैहा वमा अना अलैकुम बिवकील वत्तबि मा युहा इलैका वस्बिर हत्ता याक़ुमल्लाह व हुवा खैरुल हाकिमीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। अवाम सभी दोस्त प्यार मोहब्बत अकीदत ईमानी जज्बात के ज़ाहिर कंदे मिठड़ी आवाज़ सां मिठो दुरूद शरीफ पढ़ण फरमायो। जिन साथिन के दुरूद शरीफ याद आ जेतरो सोने सां प्यार आ ओतरो ही ॾाढियां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व शफीअना मुहम्मदन नबिय्युल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आल बैत व बारिक वसल्लम अज़द कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदा। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन
वल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। मुंजा भाईरो अजीजो दोस्तों बुजुर्गो मुबारक खे जो अजवा पोड़ाए नौजवान नडड़ा वडड़ा सर्दी जी मौसम में पांजा नरम गरम बिस्तरा छड़ियो घरड़ा छड़ियो ओताकू छड़ियो बेठकू छड़ियो कचहरियों छड़ियो सर्दी सरते सठी तव अजो इन यार सा वफादारी जा सबूत नीने वेठाओ अजो कयो दीदार त छुई ठड़ी पवनो सुभान अल्लाह डरिया उन्हीं कुरान मजीद जे बुधण जे इंतजार में वेठाओ जे कुरान मजीद के सोने अबू बकर सिद्दीक पढ़ियो आ जे कुरान मजीद के सोने उमर फारूक भेण जी जबान मुबारक बुद्धि पढ़ियो आ जे कुरान मजीद के सोने उस्मान साईं शहादत जे टाइम ते पढ़ियो आ जे कुरान मजीद के सोने अली साईं जिहाद जे दुखे मैदान में तलवारन जे साए में पढ़ियो आ जे कुरान पाक के करबला वारे जवान इमाम हुसैन साईं करबला जे दुखे मैदान में पढ़ियो आ जे कुरान मजीद के अम्मा आशा सिद्दीका साईं पढ़ियो आ जे कुरान मजीद के अम्मा ज़ारा बतूल चंद्र जे हलायण वारे टाइम ते पढ़ियो आ जे कुरान मजीद के मिठड़े नाले वारे मिठड़े मोहम्मद मुस्तफा साईं मक्के आई मदीने जे जबलन में पढ़ियो आ पर समोड़ा चो हिन कुरान पाक के चो खुद खुदा जे जात चो पाण ही पढ़ियो आ जदी जमीन नई आसमान न हो पखी न हा परिंदा न हा जदी का शय न हुई जमीन आसमान जे पैदा थियण खां 1000 साल रातिन जो अग में रब करीम पाण सूरत ताहा ऐं सूरत यासीन शरीफ जी तिलावत करण पे फरमाई साहबा चयो अल्लाह जा रसूल कुर्बान वञूं पाण वारी रब जी ज़ाती बुधण वारा के रहा पाण फरमाए पुट पाण वारी रब जी ज़ाती बुधण वारा रहमत जा मलाइका मलाइक पिया चवनि मुबारक उन ज़बानन के दीबी जिन ज़बानन सा यो कुरान मजीद पढ़ियो वेंदो मुबारक उन कनन के दीबी जिन कनन सा यो कुरान मजीद ॿुधो वेंदो पर मुबारक उन सीनन के दीबी जिन सीनन में यो कुरान मजीद साड़ियो वेंदो तॾहिं कुरान मजीद में ऐलान कई पढ़ा पढ़ा सीपारो 29 सूरत जो नालो सूरत मुज़म्मिल शरीफ कुरान मजीद में ऐलान कई चतो फ़क़रऊ मा तयस्सर मिनल कुरान केॾो मिठो आ कुरान जी रात ठरे थी कुरान मजीद जो तवारा त्यों हलन अल्लाह जी रहमत वसे थी वसे हे जी मथो माक वसने नजर थी अचे बाहर नजर कर बियो मथो माक जा फुड़ा वसने नजर ता चल जी माक वसने नजर थी अचे
कुरान मजीद जे पाण जे करे अल्लाह जी रहमत जो वड फड़ो मींहुं भी वसंदे नजर तो अचे जो तो सब कुछ इन में आ जो तो फकरऊ मा तयस्सर मिनल कुरआन फकरऊ पढ़ो सही कुर्बान वञो पढ़ूं त छा पढ़ूं इख्बारा हर साला शेरो शायरी चईना वमा अल्लमना हुश्शिरा वमा यंबगी ला इन हुवा इल्ला ज़िक्रुन व कुरआनुम मुबीन। सोना तू शेरन जे लाए कुतल नहीं तो हीरन मरसियन रुपायन जे लाए कुतल नहीं असां त तोखे खुलियल नसीहत वारो किताब यानी कुरान मजीद अता करण फरमायो आ तड़ी त साईं चांदे साईं रहमतुल्लाह अलैहि चयो आ चुमा वरकत जा या चुमियूं पियो चुमास चुमियूं पियो चुमास चुमियूं पियो चुमास साईं चांदे साईं रहमतुल्लाह अलैहि चयो आ चुमा वरकत जा ए कुरान प्यारा हिदायत जतों में चमकन सितारा ओ सुमरो फकीरो फुल पोटो साहबो इर्दो गिर्द खां वेहण वारो ॿियनि क़ौमुनि सां वाबस्तगी रखण वारो अचो अॼु तव्हां सां वटि हिदायत जो सामान आहे त क़ुरान मजीद आयो आहे हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान। चीमा पूरी दुनिया जे इंसाननि ने हिदायत जो सामान बनाए मोको आ त कुरान मजीद मोको आ हेने मुज़म्मिल शरीफ में ऐलान कई फकरऊ पढ़ो सही कुर्बान वञो छा पढ़ूं जतो मा तयस्सर मिनल कुरआन जेतिरो थिएव दुनिया में मुंहिंजो कुरान मजीद घणे में घणी तिलावत कयो सही कुर्बान वञो पढ़ूं तॾहिं ने छा हे वीचारा पोड़ा अछिन ॾाढ़नि वारा हे नौजवान हे नंढड़ा वॾड़ा घर छॾे आया हिननि खे रिलियूं न मिलियूं कंबल न मिलिया सवड़ियूं न मिलियूं सही सर्दी सर ते सठियूं वेठा आहिनि तुंहिंजे क़ुरान मजीद जे ॿुधण जे इंतज़ार में सही मला पोइ खोले त ॿुधाए छा ॾींदे न क़ुरान मजीद वारनि खे उतो दुनिया वारो घोट सदाम हुसैन साहब के केड़ी ताकत आ जेको हे घोट आलमन सगोरन के कुरान शरीफ जे पढ़ण जी मजदूरी दे आलमन के केड़ी ताकत आ हजरत मौलाना सही गुलाम रसूल बुरड़े साहब के केड़ी ताकत आ हजरत मौलाना सही अब्दुल्ला कलोड़े साहब के केड़ी ताकत आ माखे केड़ी ताकत आ जो मां तां के कुरान शरीफ जे ॿुधण जी मजदूरी जा समूरा चओ त पढ़ण वारनि ॿुधण वारनि ॿुधाइण वारनि खे मजदूरी ॾियण वारो चओ जाननि जो पालनहार पाणा सिमला पो ॾींदे छा हे वीचारा सर्दी सर ते सठियूं वेठा आहिनि सीउ तो लॻेनि हे थधड़ी हवा जी लुरी थी लॻेनि चवनि था सर्दी सर ते सहंदासीं पर हिन यार जी यारी न छॾींदासीं सही क़ुरान शरीफ जे मोहब्बत में वेठा थी ॾींदे छा चतो मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलम मिन गफूरिर रहीम। गणती न कयो ओ कुरान मजीद वारो
गणती न क्यों मां खाऊं हेरे तक चई मां खाऊं हिन जे सदके जेका मजदूरी घुरंदा वेंदो मां अल्लाह उहा मजदूरी तवां जे हवाले कंदुसि सिमला पो खोले त ॿुधाए दींदे निछा चई मुत्तकीन अला मुत्तकीन अला फुरशिम बताइनुहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान फबिअय्यि आला ए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ये सदा प्या थींदा क़यामत वारे ॾींहुं सदा प्या थींदा केड़ा ओ बाना एडे ओरेया ओरेया वो ज़मानो तुझो माखे याद आ ओ जागा काटई निंद्रा पई अचई निंद्रा फिटाई ओ जागा काटई मुझे कुरान मजीद खे जीअ में जायूं पे ॾिनई वो ज़मानो तुझो माखे याद आ ओ सर्दी सरते सठी आई मुझे कुरान मजीद के जीअ में जायूं ॾई आए वो ज़मानो तुझो माखे याद आ ताना सठई मेणा सठई मयारा सठई पर मुझे कुरान मजीद के जीअ में जायूं ॾई आए ॿुधो दुनिया वारो मुबारका जे नंगोट सदाम हुसैन साहब के दीजन ओ सुमरो फकीरो फुल पोटो साहब हो ॿियनि क़ौमुनि सां वाबस्तगी रखण वारो यार ग़मीअ में हर कोई न के याद कनो आ मुबारका उन्हनि के ॾियूं जिन ख़ुशीअ जे मौके ते भी महफ़िल जो सिंगार बनायो आ त चओ अल्लाह जे रहमत वारो क़ुरान बनायो आ इं सद थींदा ओड़िया उहो ज़मानो तुझो माखे याद आ साईं केड़ो चई ताना सठई मेणा सठई मयारा दुनिया में सठई सरदी सरते सठी आई मुझे कुरान मजीद के जीअ में जायूं ॾई आई अजो ओरे आ ॿियो त मां सभु कुझु ॼाणे पर हिन जे सदके नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िर हेॾे वेझो ताच अॼु मां पंहिंजा 70,000 नूरानियत वारा पर्दा हेॾे होॾे कराए अॼु रूबरू मां पंहिंजो दीदार कराए उमिरि जा ओलाई लाने में लाए छॾिया जे क़यामत वारे ॾींहुं रब जे ज़ात जो दीदार नसीब थे ॿियो खपे छा अचो ओ कोड़ो नौजवानो हिन के जीअ में जायूं ॾियो छो त सभु कुझु आ त हिन कुरान मजीद में आ इज्जत खपे इज्जत आ त हिन कुरान पाक में आ अज़मत खपे अज़मत आ त हिन कुरान पाक में आ विलायत खपे विलायत आ त कुरान पाक में आ करामत खपे करामत आ त कुरान पाक में आ सखावत खपे सखावत आ त इन कुरान पाक में आ पर समोरा चओ रब जी जन्नत आ त चओ कुरान शरीफ ते अमल करण में रखियल आ ये तमा सिंधीअ में दस्युम पर कुरान मजीद में लिखियो पियो आ जतो नज़लना वनज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्लि शैइन वहुदन व रहमतन व बुशरा लिल मुस्लिमीन सोहना दिलबर जेको असां तुझे मथां किताब यानी कुरान मजीद नाज़िल था कयूं हे मामूली किताब त न थी हे उहो किताब आ साईं केड़ो ॿुधो दुनिया वारो
तौरात जी तारीफ रब रबूबियत जी ज़बान मुबारक सां कई, इंजील जी तारीफ रब रबूबियत जी ज़बान मुबारक सां कई, ज़बूर जी तारीफ रब रबूबियत जी ज़बान मुबारक सां कई। आयो वारो हिन फुरकान जो, आयो वारो सोने कुरान पाक जो, रब तो चेत बियानल कुल्ली शई, हे उहो किताबा साईं केड़ो जिंज को कयामत ताणी अचण वारे हर मसइले खे ओइया खोले खोले बयान करण वारो किताब मुंहिंजो कुरान पाक। अॻिते तो चइबो हुदऊं हिदायत खपेव, हिदायत त मुंहिंजे कुरान पाक में आ, वा रहमतऊं रहमत खपेव, रहमत आ त मुंहिंजे कुरान पाक में आ, व बुशरा लिल मुस्लिमीन। हे उहो किताब आ साईं केड़ो जंहिंज को मञण वारनि मुसलमाननि खे जन्नत जी खुशखबरी ॾियण वारो किताब आ त मुंहिंजो कुरान पाक आ। अचो कुरान मजीद खे जीअ में ॼायूं जो, छो त हिदायत कुरान में आ, रहमत कुरान पाक में आ, बरकत कुरान पाक में आ। शिमला को रहमत कंहिंजे लाइ चतो इन्ना रहमतल्लाह, इन्ना रहमतल्लाह करीब करीब मिनल मोहसिनीन। जी मुंहिंजी रहमत मुंजन प्यारन बानन जे वेझो आ, अबा कंहिंजे वेझो ॾाढियां चओ कंहिंजे वेझो प्यारन बानन जे। ओ साईं भला पोइ खोले त ॿुधाए केड़ा बाना प्यारा थी जिनजे रहमत वेझो ई वेझो आ। ईअं हर को दावेदार आ। मां चयुमि मां प्यारो हिन साईं चयो, मां प्यारो हिन मौलाना चयो, मां प्यारो हुन साईं चयो, मां प्यारो आ। शिमला पोइ खोले त ॿुधाए केड़ा बाना प्यारा थी जिनजे रहमत वेझो ई वेझो आ। पोइ कुरान मजीद में ऐलान कयईं केड़ो, अचो बाबा खोलियूं कुरान पाक। हे सूमरे जी ॻाल्हि कोन्हे, खुदा जो कुरान आ। कुरान मजीद में ऐलान कयईं जतो अल्लज़ीना, हेरे तक हे लिखियो पियो आ जतो अल्लज़ीना अल्लज़ीना यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम व यतफक्करून फी खल्क़िस समावाति वल अर्ज़ रब्बना मा खलक़त हाज़ा बातिला सुब्हानका फक़िना अज़ाबन नार। कुरान शरीफ में ऐलान कई चई उहे बाना हुजन या बानियूं, उहे पोड़ा हुजन या नौजवान, उहे मर्द हुजन या औरतां हुजन, उहे मांखे ॾाढा प्यारा तव। साईं केड़ा जिनजे के उठे वेठे परे मारे निहार, जिनजे के पासीरन ते सुते भी चई मां अल्लाह के याद ता कन। अबा याद के कजे थोड़ो ॾाढिया, थोड़ो प्यार सां, अन्या थोड़ो ईमानी जज्बात सां याद के कजे। हिन के याद कने शामिल
हिन के याद कने छा मिलंदुई हे चप चोरे या ज़बान चोरे उन साईं के याद कने त कयल गुनाहन जी माफ़ी मिलंदई। कुरान मजीद में ऐलान कई केड़ो अचो बाबा खोलिया कुरान पाक मुंजी आदत मां पढ़ंदो भी आ खोलींदो भी आ हिको त दीदार सां ॾह क्यों मिलनियूं ऐं ॿिए नंबर ते हिन जे ज़ियारत करण सां चओ अर्श ते रब राज़ी थी पवंदो आ। कुरान मजीद में ऐलान कई केड़ो जेतो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह हेरे तक हे लिखियो पियो आ सीपारो 22 सूरत जो नालो सूरत आज़ाब कुरान मजीद में ऐलान कई जेतो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा। ओ ईमान वारो अचो इनी ज़बान सां धणी में घणो याद कयो त जंहिंमां अकेले अल्लाह के याद कयो। ओ यार इनी ज़बान सां बकरियों बेकंदियों त्यों अतल इनी ज़बान सां रिटा रणदियों रबंदियों त्यों अतल इनी ज़बान सां पखी लातियों तालंदा वतल पर जडी बानो चप चोरे ज़बान चोरे रब जो जिक्र तो करे तो रब कुरान में वायदो कयो आ केड़ो जेतो फज़कुरूनी फज़कुरूनी अज़कुरुकुम वशकुरूली। खोलिया ना सिपारो पियो सूरह बकरा कुरान मजीद में ऐलान कई केड़ो जतो फज़कुरूनी अज़कुरुकुम वशकुरूली वला तकफुरून। ओ बाना तां के याद क्यों मां तां के याद क्या तां अकेला याद क्यों मां रब भी अकेलो याद क्या पर तां या मानुन में वेई मां के याद क्यों मां तां के रहमत जे मलाइकन में याद क्या। ओ बाना तां मां के फर्श ते याद क्यों मां तां सां हिन सच्चे कुरान मजीद में वायदो तो क्या त मां तां के अर्श ते याद करण फरमाइनो मां। अज तू असां विसारियों भी उन्हीअ के दावताऊं चानियन जी हयाती मिली तकब्बुर वडाई सीट गुरूर चानियन जी हयाती मिली हेरे मारे तक अजू सुनते नाज़ा ताकत ते नाज़ा ओ इन शिकलो शबाब ते नाज़ा गिरेबान हित खुलियो पियो आ मां हित तीयले मां 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 चीड़े छाते मामा कई थी अती चा पांजो त कुछ भी न थी तू त एडो सुनो आए एडो भींगो आ एडो मोहताज बयो त थयो हे पीण वारा पानी जा बडुक भी पाया न थी जे तो या भी मां रब जे ज़ात जी जे करम नवाज़ी थी। अब आए केर तो पियारे थदा पानी मिठा पानी मुफ्त में पियारण वारो केरा हया क्यों उन्हीअ के न विसारियो तड़ी तो चईया या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद।
और पूरी दुनिया जा इंसान नबियो जो वलियो जो गौसो जो कुतबो जो अख्ताबो जो अब्दालो जो के तो ता सारे जो सारा मुझे दर्जा पिना रहो तजण वारो दातार केरा दादिया चहो पूरी दुनिया पिनण वारी जण वारो केर पूरी दुनिया मोहताजा जण वारो मुख्तियार केरा पूरी दुनिया हेरे मारे तक पूरी दुनिया हियन झोल झलण वारी तस अमीर गरीब गदागर बादशाह मुसलमान काफर सब के आडो झोल झलियूं मिठाइले सबनी के जण वारो केरा उन्हीअ के सुञाणे जेको किस्मे किस्मे ताम तो खारावई जरदा पुलाव उफराता बिरानियूं जेको रब खारावई तो अया कर उन्हीअ जो दरवाजो न छड़जाए अजु छाते मामा कईया तकब्बुर वडाई गुरूर कुरान मजीद में चई फेरियों पानी औकात तॾिसो आयो छा फलियंजुरिल इंसानु मिम्मा खुलिका खुलिका मिम्मा ताफ़िकी यख़रुजु मिन बैनि सुलबि वत्तराइब पहिरियों बनावट तॾिसो छा मूं ठाहियो माए अरे कंदे कतरे मूं मटे चुमिन जे लाइक़ मां बणायो थी माए हया कजाए माखे न विसार जाए सिमला ठाई छा मां सोन जे पानी मां चांदीअ जे कतरे मां ठाई छा मां कुरान मजीद में ऐलान कई जी अलम यको अलम यकुन तुफतम मिन मनी युमना ओए लिखो पियो आहे जी एड़ो कंदो पानी जेको जिस्म मां ट्रप ॾई ॿाहिरि निकिरंदड़ जेको पलीत भी बदबूदार भी कल उन गंदे कतरे के हथ में खणण जे लाइ तयार न वरी जो करम नवाज़ी कई एड़ा लाल ॾिनई जो चुमियूं पियो चुमेस ॾिसण सां दिल्ली पई ठरेस पोइ कुरान मजीद में ऐलान कई जदो हल अता अलल इंसान हीनुम मिन दहर लम यकुन शैअम मज़कूरा इन्ना खलकनल इंसान मिन नुतफतिन अमशाजिन नबतली फजअलनाहु समीअम बसीरा दिसो त ठायो मां छा मां अरे गजल नुतबे मोहम्मद चुमिन जे लाइक़ मां बणायो थी मां माखे न विसार जो अजो छा थियो थी विसारियूं भी उन्हीअ के तो वते जे गंदे कतरे मुंह मटे हे ॾिसण वारियूं अखियूं ॾिनई बहा न वतई ॿुधण वारा कन ॾिनई बहा न वतई ॻाल्हाइण वारी ज़बान मुफ्त में ॾिनई बहा न वतई हथ ॾिनई मुफ्त में बहा न वतई पेर घुमण जे लाइ ॾिनई बहा न वतई उन्हीअ के सुञाणे ओ यार जेके अखियूं ॼणू ईंदियूं आहिनि खसण भी ईंदियूं आहिनि जेके कन ॼणू ईंदा आहिनि उनखे खसण भी ईंदा आहिनि जेके ज़बान ॼणू ईंदी आहे त चओ उनखे खसण भी ईंदी आहे सही अखियूं छो ॾिनई टेलीविज़न ॾिसूं अखियूं छो ॾिनई इन किना फ़ाहिशी उड़ियानी जा कम ॾिसूं चई न हे मां अखियूं ॾई मथों बेरवनि जो ढकु ॾई मथों छपरनि जो ढकु इन्हीअ जे लाइ ॾिनो मां मन इन अखियुनि सां मन इन अखियुनि सां हीअं मुंहिंजे कुरान मजीद जो दीदार करे फर्श ते मां लेखो ई न कयां राज़ी थिया अर्श अजो कयो दीदार त नेण ई ठड़ी पवन अजो वाइदो कयो त हिन खे जीअ में जायूं ॾींदासीं
अल्हम्दुलिल्लाह माखे खुशी थी आ 20 साल माखे भी वाइजन कंदे थियो आ पर शायद जिंदगी जो पेरियों मर्तबो तहां वटि आयो आ वाह जो तां जो कुरान शरीफ सा प्यार नजर आयो आ जो सर्दी जी मौसम में सर्दी सरते सटी तव हिन सा वफादारी कई तव अल्लाह कंदो जी हिन जे इश्क में हिक गडहूं जो इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं जन्नत जे मारन में भी गडूंदा। दुआ क्यों अल्लाह ताला पांजी बाने सदाम से इन जी शादी के खाना आबादी बना। दुआ अल्लाह ताला का अल्लाह ताला मुझे मारूजात के कबूल फरमाए। जिंदगी बाकी मुलाकात बाकी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।